हाफिज़ मखदूम अतीकुर रहमान अलमारूफ साईं सखी दादा साईं जी दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते महाना हाज़िरी दरगाह ते चादर चाढ़े मुल्क जी सलामती लाइ दुआ घुरी वई। उन मौक़े ते हाफिज़ मखदूम अतीकुर रहमान जो चवणु हो त लतीफ़ सरकार रूहानी रहबर आहे। मुसलसल 18 सालनि खां लतीफ़ जी हाज़िरी ते जमायत सां गॾु ईंदा आहियूं। लतीफ़ सरकार जी हाज़िरी भरे रूहानी सुकून मिलंदो आहे। लतीफ़ सरकार अमन मोहब्बत ऐं भाईचारी जो पैगाम ॾिनो आहे। असांखे घुर्जे त लतीफ़ सरकार जे मैसेज खे फॉलो करियूं। शाह लतीफ़ भिटाई अमन जो पैगाम ॾिनो आहे। शाह साईं पंहिंजे पैगाम में इहो नाहे चयो त पंहिंजी तारीख़ी जायुनि खे बाहि ॾेई साड़े चोड़े तबाह करे छॾियो। शाह साईं जो पैगाम हिक ॿिए खे बर्दाश्त करणु, सबर करणु, इंसान ज़ात सां मुहबत करणु आहे। जॾहिं हाफिज़ मखदूम अतीकुर रहमान ब्रिट शाह फ़कीर ख़ादिम हुसैन रिंद जे शोरूम ते पहुची दुआ घुरी। उन मौक़े ते फ़कीर ख़ादिम हुसैन रिंद, शाहिद चन्ना, रईस महरान रिंद, रईस रिज़वान रिंद ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।